नादिम पेशावर FC हेडक्वार्टर ते खुदकुश हमले की शुरुआती रिपोर्ट जारी कई वही है। पुलिस तरफा जारी कल शुरुआती जांच रिपोर्ट में जणायो वियो आहे त हिकु खुदकुश हमले आवर पैदल FC हेडक्वार्टर के मरकजी गेट ताईं पहुतो। आपघाती बमबार के चादर पातल हुई जे FC हेडक्वार्टर के मरकजी गेट के नाके वट पान के धमाके से उड़ाए छड़ियो। रिपोर्ट मुताबिक FC हेडक्वार्टर के मरकजी गेट वट आपघाती धमाके सबब 3 एहलकार शहीद थी विया, जंहिंखां पोइ 2 आपघाती बमबार साइड गेट खां FC हेडक्वार्टर में दाखिल थी विया। बिनी दहशतगर्दन वट राइफलूं ऐं हैंड ग्रेनेड भी हुआ। बिनी दहशतगर्दन के मारियो वियो। नादरीन, असां के एक भेरो ॿीहर ॿुधाए रहा आहियूं त पेशावर FC हेडक्वार्टर ते खुदकुश हमले की शुरुआती रिपोर्ट जारी कई वही है। पुलिस तरफा जारी कल शुरुआती जांच रिपोर्ट में जणायो वियो आहे त हिकु खुदकुश हमले आवर पैदल FC हेडक्वार्टर के मरकजी गेट ताईं पहुतो। आपघाती बमबार के चादर पातल हुई जंहिं FC हेडक्वार्टर के मरकजी गेट के नाके वट पान के धमाके से उड़ाए छड़ियो। रिपोर्ट मुताबिक FC हेडक्वार्टर के मरकजी गेट वट आपघाती धमाके सबब 3 एहलकार शहीद थी विया, जंहिंखां पोइ 2 आपघाती बमबार साइड गेट खां FC हेडक्वार्टर में दाखिल थी विया। बिनी दहशतगर्दन वट राइफलूं ऐं हैंड ग्रेनेड भी हुआ। बिनी दहशतगर्दन के मारियो वियो।